वफा जैसे जखे गिरहड़ लगिया। अजय घणनि खां मीराशा नज़र न पियो अचे। कॾहिं ॿाहिरि वियल छा? हा दा, 2-4 ॾींहंनि खां घर कोन आयो आहे। को फोन कयो अथई? न दा, फोन बि कोन कई अथई। अजय मीराशा अलाए जो छा मुंहिंजे मुतलिक़ तो सोचे पियो, पर मां हुनजो दुश्मन न आहियां। ॾिसो न, मुंहिंजी सालगिरह में बि न आयो। घर में ख़ुशी हुजे ऐं घर में रहंदड़ भाती हुन में शामिल न थिए, केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। अदा, हू ज़िद्दी आहे। अवां त हुनखे ॼाणियो था। अजय इहा कहिड़ी ज़िद आहे जो रिश्तनि जी मोहबत खे लताड़े छॾी? तव्हां वॾा आहियो अदा, तव्हां ई हुनखे सम्झायो। अजय हू मूंखे पंहिंजो वॾो सम्झे त मां हुनखे सम्झाया न। हू त हर वक़्तु मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। अदा, मां त ॾिनल आहियां तव्हां जे हिक ॿिए जे रवैयनि खां। किथे को रिश्तनि जो टांको न टुटी पवे। अजय जॾहिं दिलियूं टुटी पवंदियूं न, त हुनखे दुनिया जा टाका जोड़े बि न आहिनि सघंदा। कोई भले उहे हिक पेट मां जनम वठंदड़ रिश्ता छो न हुजनि। जबल जी भाभी। अली के स्कूल ते छॾे अच। छो ड्राइवर न आयो छा? वो मोकल ते आहे। इनायतला जो मोकल ते? न, मुझे ख्याल में उनजे नंढड़ी जी तबीयत खराब आहे। चलो खैर, आप का ॻाल्हि कोने, मां छॾे थो अचांसि। किथे आहे अली? पंहिंजे रूम में आहे। ठीकु आहे, तव्हां हुनखे वठी अचोसि, मां गाॾी कढी थो वठां। ठीकु आहे। अली बेटा, तव्हांजो स्कूल अची वियो। थैंक यू चाचू। थैंक यू वरी छा जी? ओके। अच्छा, तुंहिंजी मोकल कॾहिं बजे थींदी आहे? 1 PM त। मतिलबु त 1 वॻे मां पहुची वेंदुसि। चाचू हिकु ॻाल्हि ॿुधायां? वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे देरि नथी थिए? तो किथां मिलियो?
न पुट, जीजी तुंहिंजे भरिसां वेठी आहे पुट। बुखार लही वेंदो, मुंहिंजो बच्चो सही थी वेंदो न। मुंहिंजो बच्चा ठीकु आहे, मुंहिंजो बच्चो हाँ सही थी वेंदो न मुंहिंजो बच्चो। ॾिसो मां तुंहिंजे भरिसां वेठी आहियां न तुंहिंजे भरिसां। तूं तो चयो त कॾहिं न छॾे वेंदी। उथ जीजी, जीजी उथ, जीजी। भाभी, भाभी जीजी, जीजी उठ। बबन साईं, तव्हां त पंहिंजो वाइदो पूरो करे चुका आहियो, हाणे मां पंहिंजो वाइदो पूरो करण आई आहियां। हिकु ॻाल्हि पुछां मां? पुछो। कुछ वायदा मजबूरन तहत पूरा कबा आहिनि, कुछ वायदा दिलनि ख़ातिर। मजबूरन तहत वाइदो कयो हो ऐं दिल सां पूरो कयां पई। नीलोफर तुंहिंजी आहे बबन साईं, ऐं हिन आंगुर में पंहिंजी कबूतरीअ खे पंहिंजे नाले जी मुंडी पाराए पंहिंजी सुञाणप ॾे। छा ॻाल्हि आहे बबन शाह, छा त इहो शोर मचायो अथई? जीजी न पुछ मुंहिंजो हियां थो सड़े। किथे आहे मीरा शाह? छा ॻाल्हि आहे अदा? न चओ मूंखे अदा साईं, मूंखे शर्म थो अचे तोखे बात चवण ते। ठीकु आहे, न चवंदुसि तोखे अदा, पर ॻाल्हि छा आहे? तूं कॾहिं खां माण्हुनि खणण जो वापारी थियो आहीं? हाँ, मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झी। मां का वर वकर ॾेई करे ॻाल्हि न कई आहे मीरा शाह, मूं सिधी ॻाल्हि कई आहे, तूं बि सम्झी थो। मां कुझु नथो ॼाणा। तूं नूर अली खान जो पुटु अगवा कयो आहे पैसनि ख़ातिर। इहो सरासर कूड़ आहे ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम कूड़ आहे? इल्ज़ाम आहे तो ते? अरे तूं माण्हू बि खणाई थो ऐं मञी बि कोन थो। मां चयो न, इहो सरासर कूड़ आहे, इल्ज़ाम आहे मुंहिंजे मथां, ऐं इहा सॼी साज़िश जबल जी आहे। जबल जी। जबल जो नालो विच में न आण मीरा शाह। जी जी, इहो ई आहे, इहो जेको असांजे घर में ऐं असांजे रिश्तनि में ॾार थो विझे। मीरा शाह, जबल जो रिश्तो हिन घर सां, हिन घर जे भातियुनि सां ईअं आहे जे बबन शाह जो तो ते इल्ज़ाम आहे, या बबन शाह सही पियो चवे? जी जी, इहो मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। जो भले ॾेखारी साईं लो। जी अदा साईं। ॿुध,
दे ख़बर मीरा शाह ही छा आहे? जी धंधे में हर शइ जायज़ हूंदी आहे। असीं जेको बि कमु कयूं था पैसे जे लाइ था कयूं। नथो थी सघे, नथो थी सघे, नथो थी सघे ईअं। जानू जानू खणी वही कमरे में सुमारीस। नीलोफर तू हिते? हाँ बाबा मां आहे तव्हां जी धीअ नीलोफर। छो मुंहिंजो हिते अचणु तव्हांखे खाईंदड़ लॻो? हिन खां वधीक अज़ियत ॾींदड़ दर्द थी नथो सघे जो जवान थिए पंहिंजे पीउ खे नशे वापराईंदड़ जॻहियुनि ते ॻोल्ही थी वरिते। बाबा मां तव्हांखे वठण आई आहियां। मां तव्हांजो इलाज कराईंदसि। मुंहिंजी धीअ पोहल वजूद में छो थी रूह फूकी? ही ज़हर त हिन रत जे फुड़े फुड़े में मिली वियो आहे। इहे न सोचियो बाबा, तव्हां हिन नफ़रत वारी ज़िंदगी मां हमेशह हमेशह लाइ आजो थी वेंदो। ऐं हा राजू वापसि अची वियो आहे ऐं तव्हांखे ॻोल्हण लाइ उहो बि निकितल आहे। धीअ सरका कीअं आहे? नीलो मां तोखां पियो पुछां मुंहिंजी धीअ सरका कीअं आहे? बाबा सरकार असांखे अकेलो करे वई आहे। अकेलो काॾे वई आहे? बाबा परी हुई न असांजी सरकार। हा बिल्कुलु परीअ जहिड़ी। त पोइ असांजी परी आसमान ॾांहुं उॾामी वई आहे। मतलब छा थियो सरकार खे? हुनखे पंहिंजी मुड़ुस मारे छॾियो। हेलो मीरा शाह तू तो चोॾींहं जो चंड थी वियो आहे असांजे लाइ। नूर अली खान मीरा शाह चोॾींहं जो चंड हुजे या 15 जो, पर उभरंदो पोइ बि तुंहिंजे वजूद जे आकाश मथां। पर असांजो आकाश त केतिरनि ॾींहंनि खां उन जाम जीअं ख़ाली ख़ाली आहे। मीरा शाह नूर अली खान तूं हुकुम कर, मां तो वटि उॾरी अचां। तूं आई किथे? तुंहिंजे ई शहर में आहियां। तूं असांजे शहर में आहे ऐं पोइ बि असांजे लाइ अजनबी बणिजी पियो आहीं। कुझु कमकार हुया नूर अली खान, उनजे करे मिलण में विछोटी पई आहे, पर दिलनि में प्यार त समुंड जीअं वसी आहे। हा इहा त ॻाल्हि आहे। पोइ मां सुभाणे हलियो अचां? हा पर घर न, के अहिड़ी जाइ ते जिते को टियों माण्हू न हुजे। मतलब त तोसां हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि करणी आहे ऐं उहा ॻाल्हि ॿुधी तूं पंहिंजे दिलि में ई दफ़न करे छॾींदे। ॻाल्हि खे दफ़न कंदे या मूंखे दफ़न कंदे? तूं दफ़न थियण जहिड़ो आहीं जो तोखे कंदुसि। मां मज़ाक पई कई नूर अली खान। चङो हाणे जाइ ॿुधाए। मीरा शाह मूंसां ॾाढी तादी थी आहे। इहा ॻाल्हि राज़ में रहिजे, कंहिंखे बि खुड़क न पवे। सम्झी मुंहिंजी ॻाल्हि खे? ठीकु आहे,
मीरा शाह पहुंची वेंदो। ज़िंदगीअ जा सभु रस्ता नूर अली ख़ान जी बंदूक जे नालीअ ते ख़तम थींदा आहिनि। जबल मूंखे फाटल तारा न बिले जा वणंदा आहिनि ऐं न माण्हू जा ई। इन जे करे जॾहिं बि मुंहिंजे अॻियां गुज़रे त माण्हू थी गुज़रंदो कर, बिलो न। मीरा शाह, पहिरीं ॻाल्हि त इहा त मां बिलो न आहियां, न ई उहो माण्हू आहियां जंहिंजे अंदर में बिलो हुजे जेको पंहिंजी नस्ल खे खाए। मतलब इहो त मां जबल आहियां, जबल ऐं चीचीअ जो पुटु, सम्झई? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अनवर अली खान, मां सॼी वाट परेशान रहियो आहियां। आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे छो हिन वीराणे मूंसां इहा ॻाल्हि करणु थो चाहे? ॻाल्हि त आहे मीरा शाह, करणी बि तो सही है। त पोइ ॻाल्हि कर। मीरा शाह, मूंखे हिकिड़ो पुटु आहे, तोखे त ख़बर आहे न? हाँ हाँ बिल्कुल खबर है। पोइ तोखे इहा बि ख़बर आहे न त उन में मुंहिंजो साहु आहे, साहु। अनवर अली खान, ॻाल्हि सिधी कर, इहे गुझारतूं ॾेई ऐं ॻाल्हि खे ट्रिगो न कर। मीरा शाह, मां सुतल शींहं ते अजायो शक करे उनखे मारण ते चाहियो, पर मुंहिंजो साहु त बगड़ ते कढियो। अनवर अली खान, आख़िर तुंहिंजो मतलब छा आहे? मतलब त मुंहिंजे पुट खे तो अगवा कयो हो। मुझे ॻाल्हि ॿुध अनवर अली खान, मुझे ॻाल्हि ॿुध। मीरा शाह, तो मुंहिंजे पुट खे अगवा करे मुंहिंजी साख सां गॾोगॾु मुंहिंजी सिहत खे बि ख़राब कयो आहे। अनवर अली खान, वो माज़ी हुयो जेको गुज़री चुको आहे। हाणे त पाण न, हरगिज़ न। बेशक वक़्तु गुज़री वियो आहे, पर अंदर जो दर्द न सुतो न आहे। मीरा शाह, तूं मूंखे मारणु थो चाहीं? चाहियां नथो मीरा शाह, पर तोखे अनवर अली खान, तो मूंखे हिते घुराए मूंसां धोखो कयो आहे, धोखो। अदा छा ॻाल्हि आहे? भाॼाई, दरअसल ॻाल्हि इहा आहे त मीरा शाह मुंहिंजी ॻाल्हि सम्झे नथो। मूंखे डपु आहे त किथे हू वक़्त जी सिज गिरण में फासी न पवे। अदा, जज़्बाती त हू शुरू खां ई आहे, ॿियो त मुंहिंजी का ॻाल्हि हू मञींदो आहे? भाॼाई, तव्हां सही था चओ। कुझु वक़्तु अॻु में हुन मूंखां पैसा घुरिया हुया। उन वक़्तु मूं वटि एॾी वॾी रक़म न हुई ऐं हू नाराज़ थी हलियो वियो। ही चेक आहे, हितां हुनखे ॾेई छॾिजोसि। अदा, तव्हां पाण ॾिजोसि। मूंखां न वठंदो, तव्हां ॾेई छॾिजोसि। ठीकु आहे अदा। ऐं हा भाॼाई, हिन पूरी मिल्कियत जो अधु हिसो मूं अलीअ नाले ते कराए छॾियो आहे। फाइल ड्रेसिंग टेबल ते रखी अथव,
इनके संभाले छो। अदा तव्हां ईअं छो था कयो? भाॼई हयाती ते कहिड़ो भरोसो आहे? अॼु आहे त सभु कुझु आहे, सुभाणे कंहिं ॾिठी आहे? ॻाल्हि त सही आहे, पर ख़ुदा जे वास्ते अदा तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। अलाह साईं तव्हांखे वॾी जमात ॾे। भाॼई जीअं तोखे अली प्यारो आहे न, ईअं ई मूंखे मीरा शाह प्यारो आहे। बस थोड़ो नादान है, समझ जे दायरे को बाहर तो निकरी वने पियो। हेलो, छा मीरा शाह? मीरा शाह खे छा थियो ॿुधायो न अदा। तुझी तैयारी थी वई राजू? हाँ बाजी, तैयारी थी वई। छा पियो सोचे? सोचां पियो त मुंहिंजे ॿाहिरि वञण खां पोइ तव्हां अकेला त न थी वेंदो? अकेलो कीअं थींदसि? बाबा जो मूंसां गॾु आहे। बाजी वो तो हॉस्पिटल में अंडर ट्रीटमेंट आहे। हाँ बिल्कुलु आहे, ऐं हू ठीक भी थिए पियो। तूं दिलि न लाइ, पर तुंहिंजो दुबई वञण ज़रूरी आहे राजू। बाजी अलाए छो ॼण धरती पेरनि हेठां पई खसजे। इहे कहिड़ी ॻाल्हि पियो करे राजू? माण्हू चंड ते वञी पहुतो आहे, ऐं तूं हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ताईं वञण लाइ घबराए थो? बाजी तुंहिंजी ॾिनल मोहब्बतनि जे विछोड़े जो दर्द राजू जे वजूद खां बि गोरो आहे। मां एॾो दर्द कीअं खणी सघंदुसि, कीअं जी सघंदुसि बाजी? मुंहिंजा भाउ जॾहिं वजूद सिज गिरण में फाथल हुजनि, पोइ मोहब्बतुनि जा विछोड़ा ई उन मां आज़ादु कराईंदा आहिनि। तोखे इहो दर्द खणी जीअणो पवंदो राजू। ठीकु आहे बाजी, पर हिकु ॻाल्हि। वरी कहिड़ी ॻाल्हि राजू? पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखजांइ बाजी। वफा जैसे जखे गिरहण लगिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।